गवर्नमेंट गर्ल्स ഡിഗ്രി ڪاليج शहीद بينظيرآباد में प्रिंसिपल प्रोफेसर लाला रुख बलोच पारां थैलेसमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें कॉलेज जी शागिर्जाणियुनि ऐं प्रोफेसर्स पारां रत अतियो कयो वियो। इन मौक़े ते प्रोफेसर लाला रुख बलोच ॻाल्हाईंदे चयो त इंसानियत जे नाते अॼु ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई आहे। मां जॾहिं थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह वई हुयसि त थैलेसमिया जे ॿारनि खे ॾिसी दिलि में ख़्यालु पैदा थियो त हिननि जी ज़िंदगीअ जो दारोमदार रत ते आहे, छो न असीं बि इन कारे ख़ैर में हिसो ॻंढियूं। इहो सोचे अॼु कैंप क़ाइमु कई आहे। हिन इहो बि चयो त थैलेसमिया सेंटर जो इंतज़ाम ॾिसी हैरानगी थी त डॉक्टर मोहम्मद सादिक चाल ऐं संदसि टीम खीरूं लहिणे जेके इदारे खे हलाए रहिया आहिनि। इन मौक़े ते थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना ऐं थैलेसमिया कोआर्डिनेटर आगा राशिद प्रोफेसर लाला रुख बलोच जो शुक्रियो अदा कंदे चयो त असीं थोराइता आहियूं प्रिंसिपल लाला रुख बलोच जा, जंहिं पंहिंजे कॉलेज में कैंप जा इंतज़ाम करे ॾिना।